मौजूद व्यूअर्स अस्सलाम वालेकुम। हाँ, हुसन अब्बास तव्हांजे ख़िदमत में हाज़िर आहियां। गुज़ारिश इहा आहे त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, मुंहिंजी हौसला अफ़ज़ाई थिए थी। मुंहिंजो मौज़ू आहे रंग रैलियूं। आउं कुझु अरसो पहिरियां 1 साल अॻु में हैदराबाद वियो हुउसि ऐं हैदराबाद मां तमामु घटि वियो आहियां। दोस्तनि यारनि संगतियुनि खां ॿुधंदा आहियूं त हैदराबाद हवाउनि जो शहरु आहे ऐं उते हवाउनि जा मेलाप थींदा आहिनि ऐं उते मेला थींदा आहिनि। पर आउं जॾहिं 1 साल पहिरियां हैदराबाद वियुसि, पोइ उते आउं हिकिड़े प्रोग्राम में शरीक थियो हुउसि। उते सिंध जा तमामु वॾा नाले वारा बुज़ुर्ग सहाफ़ी दानिश्वर उन महफ़िल में मौजूदु हुया ऐं आउं बि उते वियुसि ऐं पोइ उते मूं रंग ॾिठा, रंग रलियूं ॾिठियूं। जॾहिं सहाफ़ी दानिश्वर ऐं सिविल सोसाइटी NGO सेक्टर जा माण्हू, तमामु मोहबती माण्हू, प्यार कंदड़ माण्हू, उहे रंग रलियूं मल्हाए रहिया हुआ। पर बुनियादी तौर रंग रलियूं लफ़्ज़ खे ॾाढो ख़राबु वरितो वियो आहे। मूं ॾिठो, पहिरियों दफ़ो ॾिठो, मुशाहिदो कयो त रंग रलियूं त तमामु बहितरीनु लफ़्ज़ आहे ऐं जॾहिं पाण मूंखे पहिरियां आउं सम्झंदो त रंग रलियूं रिलियुनि मां वरितो वियो आहे ऐं वाक़ई रिलियूं ॾाढियूं रंगियल आहिनि, मुख़्तलिफ़ कपिड़नि जूं आहिनि, उहे ॾाढियूं ख़ूबसूरत थियनि थियूं, टुक जूं थियनि थियूं ऐं उहे रंग रलियूं थियनि थियूं। कंहिं मुंहिंजे ख़्याल में वफ़ा नाथन शाही साहिब जो शेर आहे त पाण ई था ॿोली बिगाड़नि पंहिंजी, किताबनि गज़लुनि ज़ंजीरुनि खे किताबूं गज़लूं ज़ंजीरूं सॾनि था। ॿोली जो जेको बिगाड़ आहे उहो शदीद आहे, मुसलसल आहे ऐं तक़रीबन लतीफ़ खां पोइ उहो मुसलसल आहे। लतीफ़ अरबी ॿोलीअ वांगुरु सिंधी ॿोलीअ खे ज़ेर ज़बर पेश जे अंदरि ज़ाब्ते में रखियो। ॿोली जो बिगड़णु तॾहिं थियो जॾहिं ॿोली पंहिंजे ज़ाब्ता खां निकिरी वई, पंहिंजे उन खां दाइरे खां निकिरी वई ऐं उन में असांजे सिंध जे मौजूदा अख़बारी ऐं जेको आहे सो दर्सी किताबनि जो वॾो किरदारु आहे ॿोली खे बिगाड़ण जो। त अहिड़े हवाले सां मूं जे तव्हांखे शेर ॿुधायो त पाण ई था ॿोली बिगाड़नि पंहिंजी, किताबनि गज़लनि ज़ंजीरुनि खे किताबूं गज़लूं ज़ंजीरूं सॾनि था। त ईअं ई ॿोली जो बिगाड़ थियो। ख़ैर, पाण चवंदा रंग रलियूं ते, पोइ मूं ते ॾिठो त रंग रलियूं ते जेको आहे सो मुख़्तलिफ़ क़िस्म जूं विस्की जूं बोतलूं हुयूं। उहे जॾहिं उहे मिक्स थियूं त उहे रंग रलिजी विया। मुख़्तलिफ़ जिस्मनि, कपिड़नि ऐं रंगनि वारा माण्हू जॾहिं पाण में मिलिया त रंग रलियूं थी वियूं, रंग रंगिजी विया। उनखे रंग रलियूं सॼो वञे थो। रंग रलियूं जो इस्तेमालु ॾाढो ख़राबु कयो वियो, उनखे तकरारी बणायो वियो आहे। बुनियादी तौरु मुंहिंजे नज़र में इहो सिंधी ॿोलीअ जो लफ़्ज़ आहे ऐं हाणे इहो उर्दू अख़बारुनि में बि इस्तेमालु थींदो आहे त रंग रलियां मनाई गई। रंग रलियूं दुबई में मल्हायूं वञनि थियूं, अमेरिका में, सॼी दुनिया में रंग मल्हाया वेंदा आहिनि, उहे पाण में रलबा आहिनि, उहे रंग रलियूं थींदियूं आहिनि। असां वटि होली थींदी आहे, होली में मुख़्तलिफ़ रंग छटिबा आहिनि, मुख़्तलिफ़ रंग गॾिबा आहिनि, माण्हू गॾिबा आहिनि, उहे रंग रलियूं थींदियूं आहिनि। अछा कारा सांवरा चप जॾहिं गुलाबी बिलोरी ॻाढ़नि चपनि सां मिलंदा आहिनि त रंग रलियूं थींदियूं आहिनि, रंग रंगबा आहिनि। जॾहिं माण्हू पाण खे भाकुर पाईंदो आहे, रंग रंगबा आहिनि। ईअं ई कींझर ते डांसिंग लाइट लॻल आहे। सिंध जे अंदरि डांसिंग लाइटूं ॿ लॻल आहिनि ऐं उन्हनि जूं क़ीमतूं बि किरोड़नि में आहिनि। हिकिड़ी डांसिंग लाइट बहिरिया टाउन कराची में लॻल आहे ऐं हिकिड़ी डांसिंग लाइट जेका आहे उहा कींझर ते लॻल आहे। उते जॾहिं बि सियासतदान या सकाफ़त खाते जा कामोरा ईंदा आहिनि, पोइ उहा डांसिंग लाइट हलंदी आहे, पोइ उहे रंग रलियूं थी वेंदियूं आहिनि। पोइ उते रंग रलियूं मल्हाईंदा आहिनि उन डांसिंग लाइट जे अंदरि। जॾहिं डांसिंग जी लाइट ॿरंदी आहे, विस्की जा जाम खुलंदा आहिनि ऐं पोइ खॿे सॼे जॾहिं पाण में मेलाप थींदा आहिनि त उते रंग रलियूं थींदियूं आहिनि, रंग रलिबा आहिनि।
ईअं ई जॾहिं बि कामोरियूं ॿकरियूं सिंध ऐं दुनिया में कामोरियूं ॿकरियूं इंतिहाई क़ीमती पाइदार ऐं जेको आहे सो नस्ल जे हिसाब सां उहे तमामु मोतबर ऐं महांगियूं आहिनि। जॾहिं बि कामोरियूं ॿकरियूं पाण में गॾिबियूं आहिनि ऐं वरी जॾहिं कामोरियुनि ॿकरियुनि सां वॾनि कननि वारा कामोरा ॿकरा गॾिबा आहिनि तॾहिं बि रंग रलियूं थींदियूं आहिनि। ऐं पोइ उहे रंग रलियूं जेके आहिनि उहे मुख़्तलिफ़ पाण में रंग मिलंदा आहिनि, पोइ उते रंग रलियूं थींदियूं आहिनि। ऐं कामोरियुनि ॿकरियुनि जो ज़िक्र अक्सर महफ़िल समा में थींदो आहे। अॼुकल्ह सिंध में तमामु मोज़िज़ NGOs वारा जेके इंतिहाई मुतक़ी परहेज़गार 7 वक़्त निमाज़ी आहिनि, यानी उहे तहजुद ऐं हुक़ूक़ुल इबादत बि कनि था, उन करे मूं 7 वक़्त चयो। उहे उन्हनि जो ज़िक्र वधीक कनि था। काफ़ी NGOs कामोरियुनि ॿकरियुनि खे पालण जा प्रोजेक्ट बि हलाए थी सिंध में। उहे रंग बिरंगियूं ॿकरियूं कामोरियूं जॾहिं पाण जेको आहे सो उन्हनि खे मेलायो वञे थो, उन्हनि जा मेलाप थियनि था, तॾहिं NGOs जो सेक्टर जेको आहे उहो वधीक उन्हनि ते ख़र्च करे थो। ईअं ई वॾा वॾा कामोरा बि जेको आहे सो कामोरियुनि ॿकरियुनि खे पसंदि कंदा आहिनि। कुझु वक़्तु अॻु 1 साल पहिरियां औरत मार्च थियो हुयो ऐं औरत मार्च तमामु ज़बरदस्त मार्च थियो हुयो। उते बि जेको आहे उन मार्च में बि तमामु घणियूं रंग रलियूं नज़र आयूं। उते रंग पाण में रंगिजी विया हुया। उन जी अॻुवाणी मार्च उन औरत मार्च जी जेका अॻुवाणी आहे उहे 2 प्रोफेसर साहिबाउनि कई हुई। उहे साहिबाऊं यूनिवर्सिटी में पढ़ाईंदियूं आहिनि। हिकिड़ी साहिबा जेका आहे उहा केमिस्ट्री जी प्रोफेसर आहे, हिकिड़ी साहिबा फिलॉसॉफी जी। जॾहिं केमिस्ट्री ऐं फिलॉसॉफीअ जा रंग पाण में मिलिया त पोइ उहे रंग रलियूं थी वियूं, उहे रंग रलिजी विया। उन करे ख़ुदा रंग रलियूं लफ़्ज़ खे ख़राबु न वरितो वञे। मुंहिंजी गुज़ारिश सिंधी मीडिया खे आहे त रंग रलियूं लफ़्ज़ खे जेको आहे सो बहितर तरीक़े तौर सां वरितो वञे। ख़ैर पोइ उन मार्च में मेरा जिस्म मेरी मर्ज़ी ऐं पोइ सॼे मुल्क में मेरा जिस्म मेरी मर्ज़ी मुख़्तलिफ़ जिस्मनि जा निखार थिया। मुख़्तलिफ़ जिस्मनि खे जेको आहे सो निमाइशूं उन्हनि जूं कयूं वयूं ऐं पोइ ईअं रवा उछलाया विया ऐं पोइ चोला उछलाया विया ऐं पोइ उहे उते रंग रलियूं थियूं। ऐं इस्लामाबाद जा मोज़िज़ सीनियर साहब बि उन मार्च में पाणी सरफ़ करे रहिया हुआ, हिकिड़ा टोपियूं विराए रहिया हुआ ऐं वॾा रंग रलिजी रहिया हुया ऐं उहे रंग रलियूं हुयूं। त उन करे रंग रलियूं तमामु बहितरीनु लफ़्ज़ आहे। रंग रलीअ खे मुतनाज़ा तकरारी न बणायो वञे। हैदराबाद में रंग रलियूं थींदियूं आहिनि। NGO सेक्टर उनखे पसंदि कंदो आहे। हैदराबाद जा सहाफ़ी तमामु मासूम सहाफ़ी आहिनि, उहे रंग रलियूं खे पसंदि कंदा आहिनि ऐं उते खाना बदोश बि आहे। खाना बदोश में वधीक रंग रलियुनि जा इज़हार थींदा आहिनि। शाम जे वक़्त ते जॾहिं धीमे रंगीन लाइटिंग ऐं जॾहिं खीर पती चांहि ऐं उनखां पोइ तिका ऐं पोइ वरी जाम, पोइ उते वरी महफ़िलूं कामोरियूं कामोरा, पोइ माना उते रंग रलियूं थींदियूं आहिनि। हैदराबाद रंग रलियुनि जे हवाले सां तमामु बहितरीनु ऐं हिकिड़ो ॾाढो जेको आहे सो आइडियल शहर आहे ऐं मुंहिंजी दिलि वरी चवे थी त हैदराबाद वञा ऐं वञी रंग रलियूं मल्हायां। ऐं रंग रलियूं तमामु बहितरीनु लफ़्ज़ आहे। मां सरकार खे, सिंधी मीडिया खे ऐं कानून लागू कंदड़ सिंध जा जेके इदारा आहिनि उन्हनि खे बि गुज़ारिश आहे त रंग रलियूं लफ़्ज़ खे सुठो जे तौर ते वरितो वञे ऐं उमेदु आहे त मूं ते नाराज़गी जो इज़हार बि न कंदा। मूं हिकु लफ़्ज़ जी तस्हीह कई आहे। मूं हिकिड़े तकरारी लफ़्ज़ खे पॉज़िटिव वरितो आहे त इहो सिंधी ॿोली जो बहितरीनु लफ़्ज़ आहे जेको रंग रलियूं थियनि थियूं जंहिंमां। उन करे रंग रलियूं तव्हां बि मल्हाईंदा कयो। पर जेको आहे सो जहांजा साईं जो शेर आहे त हुस्न होटल बि हुजे, घोड़ो कोंतल बि हुजे, कातिल खंजर बि हुजे, पर उते खेचल न हुजे।